घोटकी मोहतसिब आला सिंध घोटकी जे रीजनल डायरेक्टर फज़ल मोहम्मद शेख चयो आहे त मोहतसिब आला सिंध जो इदारो अवाम जा मसला हल करण लाइ चाखोड़े रहियो आहे। शेयरनि खे घुर्जे त सरकारी इदारनि ख़िलाफ़ पंहिंजूं शिकायतूं खणी अचनि, खेनि तकिड़ो ऐं मुफ़्त इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल घोटकी जे दौरे दौरान कयो। इन मौक़े ते हुन सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त मोहतसिब आला सिंध जी हिदायतुनि मूजिबि अवाम में सुजाॻी पैदा कई पई वञे। मोहतसिब आला सिंध तकिड़ो, मुफ़्त ऐं बग़ैर वकील जे इंसाफ़ फ़राहम कंदड़ इदारो आहे जेको आम माण्हुनि जी शिकायतुनि जो अज़ालो करण लाइ जाखोड़े पियो। हुन चयो त जेको आम माण्हुनि खे कंहिं सरकारी इदारे में जाइज़ कम न पियो ॾिए त बग़ैर कंहिं कम जे देरि कई पई वञे त रीजनल ऑफिस घोटकी में सादे कागज़ ते दरख़्वास्त जमा कराए त उन खां अलावा मोहतसिब आला सिंध जी वेबसाइट ते पिणु शिकायतूं दाख़िल करे सघजनि थियूं। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त अॼु जा शागिर्द मुस्तक़बिल जा महिमान आहिनि। इन करे शागिर्दनि खे घुर्जे त तालीम जे मैदान में ख़िदमत जे जज़्बे सां अॻिते वधनि ऐं मुस्तक़बिल में हिन क़ौम ऐं मुल्क जो नालो रोशन कनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।